हैदराबाद में सीडा बोर्ड पारां पाणीअ जा ख़र्च पूरा करण लाइ आबियानो वधाइण ते ग़ौर कंदे आबपाशी खाते खां मंज़ूरी वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध इरिगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी बोर्ड जो इजलास सीडा चेयरमैन अब्दुल बासित सुमरो जी सदारत हेठि हैदराबाद में थियो, जंहिं दौरान सीडा जी हदुनि में आबियाने जी वसूली बहितर करण सां गॾोगॾु रेवेन्यू वधाइण लाइ हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़ कयो वियो। इजलास में सीडा चेयरमैन पारां बोर्ड जे मेंबर ताज मोहम्मद डायरी खे आबियाने जी वसूली बाबति टिन्ही एरिया वाटर बोर्ड सां गॾजाणियूं करे सीडा जी हदुनि में आबियाने जे टारगेट ऐं वसूलीअ खे बहितर करण जो टास्क ॾिनो वियो। इजलास में सीडा जी हदुनि में आबियाने जा रेट वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो। उन मौक़े ते एमडी सीडा प्रीतम दास चयो त आबपाशी खाते जी सेक्रेटरीअ खे ख़त लिखी आबियाने जा रेट वधाइण लाइ आगाही ॾिनी वेंदी ऐं मंज़ूरीअ लाइ गुज़ारिश कई वेंदी। जीएम ट्रांज़िशन ग़ुलाम मुस्तफ़ा ओजण चयो त लेफ्ट बैंक ऐं घोटकी फीडर केनाल एरिया वाटर बोर्ड्स में स्टाफ जी खोट सबबि अञा ताईं ए बिल्डिंग लाइ डेटा एंट्रीअ जो कमु शुरू न थी सघियो आहे। सीडा जे जनरल मैनेजर ऑपरेशन चेराम भाटिया ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसमिशन प्रोजेक्ट जे मंज़ूरीअ जा मरहला मुकमल थी चुका आहिनि। हिन मंसूबे में अक्रम वाह जी बहाली, टिन्ही एरिया वाटर बोर्ड्स में केनाल मॉडरेशन जा कम कराया वेंदा। सीडा चेयरमैन हिदायत कई त ए बिल्डिंग वारे कम खे तेज़ कयो वञे ऐं इदारे खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ हिकमत अमली जोड़ी वञे।